8 मार्च दुनिया भर में औरतुनि जी आज़ादी जो ॾींहुं करे मल्हायो पियो वञे। आज़ादी जे ॾींहुं मां मुराद इहा आहे त औरतूं दुनिया जे अंदरि पंहिंजे समाज जे अंदरि पंहिंजे हक़नि लाइ पंहिंजे उहे हक़ जेके हुन जी आज़ादी जी राह में रुकावट आहे उन्हनि जी हासिलात लाइ जदोजहद कई ऐं ॾार विधा हिन पदरसरी निज़ाम जे अंदरि। इन तनाज़ुर में अॼु सिंध जे अंदरि जेकॾहिं ॾिठो वञे त सिंध जी औरत अॼु जंहिं लिबरल सरमाएदाराणे निज़ाम में जागीरदाराणनि रवैयनि ऐं जो शिकार आहे ऐं जंहिं जबुर जो शिकार आहे उहो ईंदड़ वक़्त में या हिन वक़्तु बि उहो ॾाढो अज़ाबनाक आहे, न सिर्फ़ु समाज लाइ बल्कि ख़ुदि पूरी सोसाइटी उन में तोड़ फोड़ जो शिकार आहे। हीअ दौर जी इहा घुर्ज आहे त औरत पंहिंजी आज़ादी लाइ ॿाहिरि निकिरे ऐं समाज हुन जी आज़ादी खे क़बूल करे। हुन जे लाइ पहिरीं विख औरत खे ई वधाइणी आहे त उन्हनि खे मुनज़म थी करे पंहिंजे आज़ादी जे सवाल खे सम्झणो आहे। जॾहिं आज़ादी जे सवाल ते ॻाल्हि ॿोल अचे थी त पोइ हिते ॿ पासा। हिकिड़ो पासो इहो आहे त रियासत जेको नैरेटिव आहे या रियासत जी जेकी पॉलिसी आहे कानून आहिनि उहे ख़ुदि औरत जी आज़ादी जे रस्ते में रुकावट आहिनि। उन्हनि जे लाइ तइलीम जे मौक़नि में हुन जे लाइ समाजी इंसाफ़ हुन जे लाइ जेके हदूद ऑर्डिनेंस जा कानून आहिनि जंहिंखे कुझु कंहिं हद ताईं रिड्यूस कयो वियो आहे उहे बि हुन जी आज़ादी जे रस्ते में रुकावट आहिनि। ॿियो ख़ुदि समाज जे अंदरि समाजी रवैया जेके आहिनि उहे हुन जी आज़ादी जे रस्ते में रुकावट आहिनि जंहिंजे करे हुन जी शख़्सियत बहसियत इंसान जे उहा हुनजो जेको तख़लीक़ी समाजी अमल आहे उहो हुनजो उभरी कोन आयो आहे या उहो उन मां समाज जेको आहे सो फ़ाइदो न पियो वठे। मुआशी मैदान ते बि हुनखे आज़ादी मिलणु घुरिजे ऐं ख़ुदि समाज जे अंदरि मर्द खे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे कि जेकॾहिं उहा औरत खे उहा आज़ादी जे सवाल खे सम्झे नथो ऐं हुन जे लाइ रस्ता खोले नथो आज़ादी जा त हेसि ताईं ख़ुदि समाज जे अंदरि का तरक़ी या तइमीर जो जेको मामिलो रहंदो समाजी शऊर जी तरक़ी जो जेको मामिलो रहंदो उहो ॾाढो मुझियल रहंदो। जॾहिं तव्हां हिकिड़ी पूरी अधु आबादी खे ग़ुलाम कयो वेठा आहियो ऐं हुनखे इख़्तियार न आहे त हू तइलीम हासिलु करे, हुनखे इख़्तियार न आहे त हू पंहिंजो को पेशो इख़्तियार करे, हुनखे इख़्तियार न आहे त हू इक़्तिसादी ऐं मुआशी मामलनि में आज़ादु हुजे त पोइ हिन दौर में उन जे लाइ वधीक या उहा फैमिली या उहो ख़ानदान वधीक मुतासिर थींदो ऐं उनजो इज़हार कंहिं न कंहिं शिकिल में थींदो। ऐं उहो इज़हार अॼु जेको घरनि जे अंदरि जेकी औरतुनि जी मुज़ाहिमत आहे भली उहा उन जा जेके रवैया हुजनि उहे मिडल क्लासी हुजनि ऐं शयुनि जी हिसाब सां हुजनि उहो उनजो इज़हार आहे त औरत जॾहिं त ॿारहें ज़माने खां वाक़ुफ़ु कान्हे का उन जे करे हू समाज जे अंदरि जेका तबक़ाती तफ़रीक़ आहे जेका नाहमवारी आहे क़ौमुनि जे विच में उन जा असर जेके माण्हुनि ते पवंदा ग़ुरबत जी सूरत में बेरोज़गारी जी सूरत में ऐं उते हू मिडल क्लास औरतुनि खां जॾहिं मुतासिर थिए थी त हू वरी पंहिंजे घर जे अंदरि मज़दूर जेको हुनजो घर वारो आहे उन जी हालतुनि खां वाक़ुफ़ु नथी थिए ऐं मज़दूर घर वारो वरी हुनखे पंहिंजे क़ैद में रखणु ऐं हुनखे कंट्रोल में रखण में वधीक सम्झे थो ऐं उन में उहा मज़ाहिमत थिए थी ऐं घरनि जो सुकून फिटी थो वञे ऐं घरनि जा मामला जेके आहिनि उहे टुटंदा पिया वञनि। अॼु जे दौर में जेकॾहिं औरत तइलीम में आज़ादु आहे उहा तइलीम हासिलु करे थी ऐं जेकॾहिं हू पंहिंजा मुआशी मामला निबेरण में आज़ादु आहे हू पंहिंजा मुआशी मामलनि में ख़ुदि कफ़ील आहे त हू फ़ैसिलनि में ऐं सॼे मामले खे सम्झण में बि हुनजो जेको रवैयो हूंदो बुर्दबारियार हूंदो वधीक ज़माने सां हमाहिंग हूंदो ऐं मामला ठीकु रहंदा। हिन वक़्तु जेके औरतुनि जूं समाजी सियासी जेके तहरीकूं आहिनि उन्हनि जी जेकी घुर आहे उहा घुर ख़ुदि ज़ाहिर करे थी त हू हक़ीक़ी हिन समाज जे अंदरि आज़ादी चाहिनि थियूं। मसलन उहो घुर कनि थियूं त समाज में सिन्फ़ी तफ़रीक़ समेत पदरशाही निज़ाम जो ख़ात्मो कयो वञे। मसलन हू घुर कनि थियूं त हुननि खे इक़्तिसादी ऐं मुआशरती तरक़ी में बराबरि शिरकत
जो हिस्सो हुजे, नौकरियुनि में, ज़िंदगी जी तइलीम में, ज़िंदगी जे ॿियनि मामलनि में, फ़ैसिले में, शादीअ जे फ़ैसिलनि में। हू हुननि जी घुर आहे त बाबा जेका कानून साज़ी थियल आहे ज़िया जे दौर में सिन्फ़ी तफ़रीक़ जे बुनियाद ते उनजो ख़ात्मो कयो वञे, रुजती कानून सभु ख़तमु कया वञनि जेके औरतुनि जे ख़िलाफ़ु आहिनि। ऐं हुननि जे समाज जे अंदरि सियासत, मैशत, सकाफ़त सभिनी शोबनि में हुननि जो तहफ़ुज़ हुजे, हुननि जे हक़नि जो तहफ़ुज़ हुजे। ऐं असां इन्हनि घुरनि जो हिमायत कयूं था ऐं असां अपील कयूं था त समाज इन घुरनि ते सां जुड़े, इन घुरनि खे सघ ॾिए ऐं उन घुर खे सां सियासी अमल जो हिसो थिए। ऐं हुन सां गॾु गुमपरस्त जमायतुनि खे बि इहा घुर आहे त हू बि सिंध जे जीअं हिकिड़ी क़ौम ॿी क़ौम जी ग़ुलाम हूंदी आहे, ईअं सिन्फ़ जे बुनियाद ते हिकिड़ी जिन्स ॿी जिन्स जी ग़ुलाम आहे। हू पंहिंजी क़ौम जे अंदरि जेका सिन्फ़ी ग़ुलामी आहे, जिन्सी ग़ुलामी आहे, उन जे ख़िलाफ़ु जदोजहद कजे। माण्हुनि खे बि इहा अपील कंदुसि त तव्हां मुंहिंजी हिन ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ु रखे सघो था, पर हिन सवाल खे सम्झणु या हिन सवाल ते बहस करणु, भली तव्हां पंहिंजो नुक़्ते नज़र रखो, पर समाजी जी हालतुनि में, पंहिंजे दौर जी समाजी हालतुनि में इन सॼे सवाल खे सम्झणु तरफ़ जेकॾहिं वधियासीं त इहा असांजी कामयाबी हूंदी। ऐं मुखी मीडिया वारनि सां गॾिजी असां ईंदड़ वक़्त में इहा कोशिशि कंदासीं असां हिन प्रोग्राम खे या असां हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम सिलसिलो शुरू कयूं जेको सिंध जे अंदरि समाज जे, सियासत जे, तारीख़ जे मुख़्तलिफ़ सवालनि सां जुड़ियल सिंध जे अंदरि जेके ग़ैर मामूली वाक़िया थियनि था उन जो हिकिड़ो अवामी ऐं जेको आहे सो पासो ॾेखारण लाइ या अवामी पासे ते बहस खे वधाइण लाइ असां हिकिड़ो सिलसिलो शुरू कंदासीं ऐं असां हुनखे फ्यूचर में ईंदड़ वक़्त में को नालो बि ॾींदासीं। ऐं उन सिलसिले सां सोशल मीडिया जे अंदरि मुखी मीडिया यूट्यूब ते चैनल बि आहे ऐं हुनजा अकाउंट व्हाट्सएप ते बि आहिनि ऐं व्हाट्सएप ग्रुप बि आहे, ट्विटर ते बि अकाउंट आहे, फेसबुक ते बि अकाउंट आहे। ऐं इन सोशल मीडिया जे ज़रिए असां इहा कोशिशि कंदासीं त सिंध जे मज़लूम माण्हुनि ताईं मज़लूम नुक़्ते नज़र पहुचे।